हालाणी भरिसां यूसी बहलाणी जे रहवासियुनि मवाली ख़ासि किले जे बरसाति पवण खां पोइ केतिरा ई घर किरी पट थी विया। बरसाति खे 20 ॾींहं गुज़री विया, पाणी निकाल न थी सघियो। पाणी कारो थी वञण करे मच्छरनि जो आज़ार बि वधी वियो। समूरो ॻोठु पाणी जे लपेट में अची वियो। तक जे चूंडियल नुमाइंदनि हुकूमत तर्फ़ां मुतासिरनि खे कुझु बि न मिली सघियो। मुतासिरनि जूं अवामी न्यूज़ अॻियां दाहूं। वधीक वकार ख़ासि किले जी हिन रिपोर्ट में। पीर मवाली ख़ासि किले में जिते बरसातुनि खां पोइ जेकी तबाही आई हुई, जेके कचा घर ड्रही पट थी विया हुआ ऐं ग़रीबनि जा अधा जेके किरी पिया हुआ, उन हवाले सां असां हितां जे मुतासिरनि खां पुछंदासीं उन जो छा चवणु आहे। ये असांजा घर वर किरी पिया आहिनि सॼा। असां का शइ ॾियण वारो को बि कोन्हे को, पाणी सॼा बीठा आहिनि, हे जॻहि वॻहि सॼी किरी पियूं आहिनि असांजूं। तव्हां वटि केरु आयो आहे हिते? केर बि न आयो आहे, महिरबानी करे असांजी मदद कयो। असांखे का शइ न आहे हिते, ॾाढी ॾुखियाई आहे असां वटि। हिते को सहूलियत का बि न आहे। रस्तनि में पाणी आहे, जॻहियुनि में पाणी बीठो आहे। तव्हां ईअं ॾिसी सघो था, पाणी चारो कॾहिं घरनि में पाणी बीठो आहे अंदरि। असांखे रस्ते जी सहूलियत ई कान्हे का। असांजा मरीज़ जेके बि खणी था अचूं टोटल मरी था वञनि, रस्ते ते मरी था वञनि। असांजा एतिरो न आहे जो रस्तो हुजे जो माण्हू खणी असां पुॼायूं शहर। हिते का बि सहूलियत न आहे, को बि माण्हू न आयो आहे असां वटि। असांजा घर बर किरी पट थी विया आहिनि। असां वटि का शइ न आहे, खाइण पीअण जो राशन कोन्हे। को माण्हू अहिड़ो आयो ई न आहे जेको असांखे राशन ॾे या बचा असांजा राशन खाइनि या कुझु हुजे। का शइ बची न आहे असां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।